सखर में खबर है जिथे सिंधु दरिया में फरहाम थींदड़ पानी वारो केस जोड़ियल कमेटी ऐं आगा खान लेबोरेटरी पीअण जे पानी के इंसानी सेहत आबी हयात ऐं जंगली जीवत लाइ हानिकार ऐं ज़हरीलो करार ॾेई छॾियो आहे। जस्टिस सलाहुद्दीन पंवर रिमार्क्स में चयो आहे त पाकिस्तान दरियाउनि जो मुल्क आहे, उन में ज़हरीलो पानी छोड़ कयो पियो वञे, छा उन जो नालो इंडस ड्रेनेज रखियो वञे। जस्टिस सलाहुद्दीन पंवर चयो त सिंधु दरिया खे ड्रेनेज में तब्दील करण वक़्तु छा आबपाशी खातो निंड सुतलो। अॼु इंतजामिया सिंधी उर्दू ऐं अंग्रेज़ी में पेनाफ्लेक्स हणे उहो लिखी आवाम खे ॿुधाए त ही दरिया फराहम थींदड़ पीअण जो पानी ज़हरीलो आहे, असां अव्हां खे ज़हर पिया पियारियूं, न वापरायो वञे। अदालत ग़लत रिपोर्ट ॾियण ते रोहिड़ी लेबोरेटरी खे शोकास नोटिस ॾेई छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। सखर के सिंधु दरिया में फराहम थींदड़ पानी केस जोड़ियल कमेटी आगा खान लेबोरेटरी पीअण जे पानी के इंसानी सेहत आबी हयात ऐं जंगली जीवत लाइ हानिकार ऐं ज़हरीलो करार ॾेई छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सखर में आवाज़ जो रिपोर्टर मोरडो महर असां लाइन ते मौजूद है। जी मोरडो महर, वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सखर शहर के सिंधु दरिया में फराहम थींदड़ पानी वारे केस जी सिंध हाई कोर्ट सखर बेंच जस्टिस सलाहुद्दीन पंवर और जस्टिस अब्दुल मुबीन लाखो से बदल बरुखनी बेंच ॿुधणी कई वई है। ॿुधणीअ दौरान जुड़ियल कमेटी के तरफा रिपोर्टूं पेश कई वयूं आहिनि, जंहिंमें आगा खान लेबोरेटरी के तरफा सिंधु दरिया में छोड़ मिलंदड़ शहरनि के पानी के इंसानी सेहत आबी जीवत लाइ हानिकार करार ॾेई छॾियो आहे। उन खां पोइ अदालत जस्टिस सलाहुद्दीन पंवर मार्क्स में चयो आहे त असांजो मुल्क दरियाई मुल्क आहे, उनखे ड्रेनेज में तब्दील किया वियो आहे, पोइ उनजो नालो तब्दील करे इंडस ड्रेनेज छो न रखियो वञे। अदालत डीसीज़ ऐं हेल्थ ऑफिसरनि खे बि हिदायत कई आहे त माण्हुनि खे वञी करे ॿुधायो त ही गटरनि नालियुनि जो पानी आहे, न वापरायो वञे। उन लाइ सजागी मुहिम हलायो, पेनाफ्लेक्स ठाहियो वञे ऐं इंतजामिया के सिंधी उर्दू ऐं अंग्रेज़ीअ में जेको आहे पेनाफ्लेक्स जेको आहे लिखाए करे उहो हणण जो हुकुम कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु अदालत ठीक है, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।